ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 15/5/2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था मीठे ॿार पंहिंजो सुभाउ बाप समान ईज़ी ठाहियो। तव्हां में कोई घमंड न हुजणो खपे, ज्ञान युक्त बुद्धि हुजे, अभिमान न हुजे। ज्ञान युक्त बुद्धि हुजे, असांजी बुद्धि में ज्ञान हुजणो खपे, अभिमान न हुजणो खपे। प्रश्न आहे, सर्विस कंदे हुए बि कई ॿार बेबी खां बि बेबी आहिनि, कीअं? उत्तर आहे, कई ॿार सर्विस कंदा रहंदा आहिनि, ॿियनि खे ज्ञान ॿुधाईंदा रहंदा आहिनि, लेकिन बाप खे यादि न कंदा आहिनि। चवंदा आहिनि बाबा यादि भुलिजी वेंदी आहे, त बाबा चवंदा आहिनि बेबी खां बि बेबी रहंदव, त बाबा उन्हनि खे बेबी खां बि बेबी चवंदा आहिनि। छो जी ॿार कॾहिं बाप खे भुलिजंदा न आहिनि। तव्हांखे जो बाप प्रिंस प्रिंसेस ठाहींदा आहिनि, उन्हनि खे तव्हां भुलिजंदा छो आहियो? अगरि भुलिजंदा त वरसो कीअं मिलंदो? अगरि अञा बाप खे भुलिजंदा त वरसो कीअं मिलंदो? तव्हांखे हथनि सां कमु कंदे हुए बि बाप खे यादि करिणो आहे। ओम शांति। पढ़ाई जी एम ऑब्जेक्ट त ॿारनि जे साम्हूं आहे। ॿार इहे बि ॼाणंदा आहिनि कि बाप साधारण तन में आहे, सो बि ॿुढो तन आहे। हुते त भल ॿुढा हूंदा आहिनि त बि ख़ुशी रहंदी आहे सतयुग में, कि असां वञी करे ॿार ठाहींदासीं। त इहे बि ॼाणंदा आहियो, इन्हनि खे ख़ुशी आहे कि असां इहे ठहिण वारा आहियूं। ॿार जीअं चलन थी वेंदी आहे न, ॿार मिसल ईज़ी रहंदा आहिनि। ब्रह्मा बाबा ॿारनि मिसल ईज़ी रहंदा आहिनि। घमंड आदि कुझु न आहिनि, है न। ॾिसो ॿुढनि खे बि मोह हूंदो आहे न पोतरनि दोतरनि, त उहे बि सोचनि कि हाणे त इहे पंहिंजी मस्ती में मस्तु आहिनि। भले कई बार ॿुढनि खे बि उहा एॾो प्यार आदि ॾींदा आहिनि, लेकिन ॿुढा बि ईअं सोचणा खपनि न कि हाणे त असांजो शरीर पुराणो थी वियो, हाणे त मां नयो शरीर वठणु वेंदमि, नयो कंदमि। इहे बि जीअं महिमान जीअं थी वेंदो न, महिमान सां भल माण्हुनि जो लगाव थी वेंदो आहे, लेकिन महिमान त सोचंदो आहे न मूंखे वञिणो त आहे, मूंखे पंहिंजो उहो ॻाल्हियूं बि सोचंदो आहे, त हुनखे हुन सां डिटैचमेंट थींदो वेंदो आहे। त ईअं ई असांखे जीवन में बि सदा इहे यादि रखिणो खपे। भले पति पत्नी आहियूं, भले ॿार आहिनि, ख़ासि करे ॿुढनि माण्हुनि खे त इहे ध्यान में इहो अभ्यास करिणो खपे न कि हाणे त मुंहिंजो जेको पार्ट हुयो मां वॼायो, हा चलो जेतिरो समय आया हिननि सां गॾु विया, खायां पीआं, घुमां, मस्ती करां, लेकिन मूंखे बि त हाणे नयो शरीर खपे न। मां बि वञी करे नयो पार्ट वॼाईंदमि, पोइ ईअं कंदमि, ईअं कंदमि, ईअं कंदमि, जीअं हिकु महिमान सोचंदो आहे। पर महिमान जो पंहिंजो घरु ॿियो पतो हूंदो आहे, लेकिन हिते बि असांखे भॻवान भरोसे अॻियां जे जीवन जे लाइ हीअं ख़ुशी अचणी खपे। त सोचो ब्रह्मा बाबा, भले हिते त हुननि सां गॾु शिव बाबा बि हुया, त बि ब्रह्मा बाबा अंदरि सोचंदा हुया कि हाणे त मां इहे शरीर छॾे करे वञी करे प्रिंस ठहींदमि। राजयोग सिखूं था न, नंढा ॿार अथवा वॾा सभु शरीर छॾंदा, सभिनि जे लाइ पढ़ाई हिकु आहे। इहे बि चवंदा आहिनि न, इहे राजयोग सिखंदा आहिनि। पोइ असां वञी करे प्रिंस ठाहींदासीं। तव्हां बि चवंदा आहियो असां प्रिंस प्रिंसेस ठाहींदासीं। तव्हां पढ़िया आहियो प्रिंस प्रिंसेस ठहिण लाइ। अंत मते सुगति थी वेंदी। बुद्धि में इहे निश्चय आहे, असां बेगर खां प्रिंस ठाहींदासीं। इहा बेगर दुनिया ई ख़तमु थी वेंदी। इहा बेगर दुनिया ई ख़तमु थी वेंदी। ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे। बाबा ॿारनि खे बि आपसमान ठाहींदा आहिनि। शिव बाबा चवंदा आहिनि असांखे त प्रिंस प्रिंसेस ठहिणो न आहे। इहे बाबा चवंदा आहिनि असांखे त ठहिणो आहे। असां शिव बाबा जो पाठ केॾो सुठो आहे। शिव बाबा त पंहिंजो कमु करे हली वेंदा, उन्हनि खे बार बार
पार्ट वॼाए करे बार बार ॻाल्हियूं भुलिजणियूं न पवंदियूं, बसि मथे हली वेंदा। बाबा चईंदा आहिनि बिल्कुलु ठीकु आहे, तव्हांजे मुख में गुलाब जामुन। इहे इम्तिहान में बि इहे इम्तिहान आहे बि प्रिंस प्रिंसेस ठहिण जो। नॉलेज त ॾाढी सहज आहे। बाबा खे यादि करिणो, भविष्य वर्षे खे यादि करिणो, हिन यादि करण में ई महिनत आहे। हिन यादि में रहंदा त पोइ अंत मते गति थी वेंदी। सन्यासी माण्हू मिसाल ॾींदा आहिनि, कोई चईंदा आहिनि भैंस आहियां त सचमुच सम्झणु लॻी वेंदा आहिनि। उहे सभु फालतू ॻाल्हियूं आहिनि। हिते त रिलीजन जी ॻाल्हि आहे। त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ज्ञान त ॾाढो सहज आहे, परंतु यादि में महिनत आहे। बाबा अक्सर चईंदा आहिनि तव्हां त बेबी आहियो, त ॿारनि खे उल्लनो ईंदो आहे, असां बेबी आहियूं। बाबा चईंदा आहिनि हा बेबी आहियो, भल ज्ञान त ॾाढो सुठो आहे। प्रदर्शनी में सर्विस ॾाढी सुठी कंदा आहियो, राति ॾींहुं सर्विस में लॻी वेंदा आहियो, पोइ बि बेबी चई ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे ब्रह्मा बि बेबी आहे। इहे बाबा चईंदा आहिनि तव्हां असांखां वॾा बेबी आहियो। बाप चईंदा आहिनि इहे ब्रह्मा बि बेबी आहे, ऐं इहे बाबा चईंदा आहिनि तव्हां असांखां वॾा बेबी आहियो, ब्रह्मा बाबा। इन्हनि जे मथां त मामला आहिनि, हिन करे ब्रह्मा बाबा त यादि त कंदा हूंदा, त बि शिव बाबा जो कमु कंदा आहिनि। त एॾा सारा ॿार आदि त कॾहिं बाबा खे खिसकी बि वेंदा हूंदा, लेकिन ब्रह्मा बाबा चवनि था की तव्हां मूं वटि त मामला आहिनि, तव्हां वटि छा आहे, त तव्हां मूंखां वॾा बेबी आहियो। जिन जे मथे मामला उहे ख़्यालात रहंदा आहिनि न, ॾाढा सारा केतिरा समाचार बाबा वटि ईंदा आहिनि। इन करे पोइ सुबुह जो वेही यादि करण जी कोशिशि कंदा आहिनि। वरसो त उन्हनि सां पाइणो आहे न, त बाप खे यादि करिणो आहे। सभु ॿारनि खे रोज़ु सम्झाईंदो आहे, मिठा ॿार तव्हां यादि जी यात्रा में ॾाढा कमज़ोर आहियो, है न। बाबा चईंदा आहिनि मिठा ॿार तव्हां यादि जी यात्रा में ॾाढा कमज़ोर आहियो। ज्ञान में त भल सुठा आहियो, परंतु हर हिकु पंहिंजे दिलि खां पुछे मां बाबा जी यादि में केतिरो रहंदो आहे। अच्छा ॾींहं में ॾाढो कमु आदि में बिज़ी रहंदो आहे, ईअं त कमु कंदे बि यादि में रही सघंदा आहियो। कहावत बि आहे न, हथ काॾे दिलि याॾे। जीअं भक्ति मार्ग में भल पूजा कंदा रहंदा आहिनि, बुद्धि ॿियो तरफ़ धंधे आदि तरफ़ हली वेंदी आहे। अथवा कोई स्त्री जो पति विलायत में हूंदो त उन्हनि जी बुद्धि उते हली वेंदी, जंहिंसां जास्ती कनेक्शन आहे। त भल सर्विस कंदे बि बाबा बेबी बुद्धि चईंदा आहिनि। त असांखे जे भक्ति मार्ग में गायन हूंदो आहे न, त उहो असांखे उहो हलणो आहे। ईअं न सर्विस आहे त असां बाबा खे भुलिजी वञूं। यादि रखो बाबा जी सर्विस आहे। ॾाढा ॿार लिखंदा आहिनि असां बाबा जी यादि भुलिजी वेंदा आहियूं। अरे बाबा खे त बेबी बि न भुलिजंदो, मतिलबु कोई बेबी बि पंहिंजे पापा खे न भुलिजंदो आहे न। बेबी तव्हां त बेबी खां बि बेबी आहियो। जंहिं बाप सां त प्रिंस प्रिंसेस ठहींदा आहियो, उहो तव्हांजो बाप टीचर गुरु, तव्हां उन्हनि खे भुलिजी वेंदा आहियो। जो ॿार पंहिंजो पूरो पूरो पोतामेल बाप खे मोकिलींदा आहिनि, बाबा उन्हनि खे पंहिंजी राय ॾींदा आहिनि। बाबा खे ॿुधाइणो खपे असां बाप खे कीअं यादि कंदा आहियूं। ॿारनि खे ॿुधाइणो खपे कि असां बाप खे कीअं यादि कंदा आहियूं, कॾहिं यादि कंदा आहियूं, पोइ बाबा राय ॾींदा। अगरि असां बाबा खे सभु कुझु ॿुधाईंदासीं त बाबा उन अनुसार असांखे राय बि ॾींदा। बाबा सम्झी वेंदा इन्हनि जी सर्विस आहे, हिन अनुसार इन्हनि खे एतिरी फ़ुर्सत मिलंदी आहे। त जीअं जीअं तव्हां ॿुधाईंदा की इहे कमु रहंदो आहे, त बाबा उन अनुसार तव्हांखे युक्तियूं ॿुधाईंदा। गवर्नमेंट जी नौकिरी वारनि खे फ़ुर्सत ॾाढी रहंदी आहे। कमु थोरो हल्को थियो, बाप खे यादि कंदा रहो, घुमंदे फिरंदे बि बाप जी यादि में रहो। बाबा टाइम बि ॾींदा आहिनि। अच्छा राति जो 9 बजे सुम्ही पओ, पोइ 2-3 बजे उथी करे यादि करो, हिते अची करे वेही रहो। परंतु इहे बि वेहण जी आदत बाबा न विझाइणु ॾींदा आहिनि, है न। इहे न माण्हू वेही रहंदा आहिनि न, हेॾा देरि वेही करे तपस्या कंदा आहिनि।
परंतु बाबा असांखे चवनि था इहे वेहण जी आदत बि न विझणी आहे, या त हलंदे फिरदे बि करे सघंदा आहियो। हिते त ॿारनि खे ॾाढी फुर्सत आहे, अॻियां त एकांत में पहाड़नि ते वञी करे वेंदा आहियो। बाबा खे यादि त ज़रूरु करिणो आहे, न त विक्रम विनाश कीअं थींदा। बाप खे यादि न करे सघंदा त जीअं बेबी खां बि बेबी आहे, सॼो मदार बाप जी यादि ते आहे। पतित पावन बाप खे यादि करण जी महिनत आहे। नॉलेज त ॾाढी सहज आहे, इहे बि ॼाणंदा आहियो। हिते अची करे सम्झंदा बि उहे ई जो कल्प पहिरियों आया हूंदा। हिते अची करे सम्झंदा बि उहे ई जो कल्प पहिरियों आया हूंदा। ॿारनि खे डायरेक्शन मिलंदो रहंदो आहे। कोशिशि इहा करणी आहे असां सतो प्रधान कीअं ठहूं। सिवाय बाप जी यादि जे ॿियो कोई उपाय ई न आहे। सतो प्रधान ठहिण लाइ सिवाय बाप जी यादि जे ॿियो कोई उपाय ई न आहे। बाबा खे ॿुधाए सघंदा आहियो बाबा असांजो इहो धंधो हुजण जे कारण अथवा इहे कार्य हुजण जे कारण यादि न करे सघंदा आहियूं। बाबा फट सां राय ॾींदा, ईअं न ईअं करो, तव्हांजो सॼो मदार यादि थिए हा। सुठा सुठा ॿार ज्ञान त ॾाढो सुठो ॾींदा आहिनि, कंहिंखे ख़ुशि करे ॾींदा आहिनि, परंतु योग न आहे। बाबा खे यादि करिणो आहे, इहे सम्झंदे उहे बि भुलिजी वेंदा आहिनि। इन में महिनत आहे, आदत पइजी वेंदी, पोइ एरोप्लेन ट्रेन में वेंदे रहंदे बि पंहिंजी धुन में लॻा रहंदा। अंदरि में ख़ुशी थींदी आहे। असां बाबा सां भविष्य प्रिंस प्रिंसेस ठहींदा आहियूं, है न। हिकु जनम न, बाबा त चईंदा आहिनि न 21 जन्मनि जो वरसो था वठूं। ऐं पोइ हुन खां पोइ बि द्वापर कलयुग में बि असांजो जन्म ॾाढो सुठो हूंदो। कोशिशि करे बाबा खां पूरो वरसो वठी वठो कि द्वापर कलयुग में बि असां हेॾे होॾे न भटकूं, हिकु शिव बाबा जी यादि, शिव बाबा जी भक्ति में रहूं। हा, बाक़ी जो कमु आदि करणो उहो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन ॿियनि धर्मनि में, ॿियनि मूर्तियुनि में न, कोई माण्हू जे दिमाग़ में हनुमान एॾो फिक्स थियल आहे कि हुनखे निराकार परमात्मा सम्झ में ई नथो अचे, या अचे तो देरी सां अचे। त असां ईअं भक्ति में बि न भटकूं, हिकु शिव बाबा सां गॾु ई रहूं। सुबुह जो उथी करे ईअं बाप जी यादि में वेही रहो, पोइ थकी वेंदा आहियो, अच्छा यादि में लेटा रहो। बाबा युक्ति बतलाईंदा आहिनि, हलंदे फिरदे यादि न करे सघंदा आहियो त बाबा चईंदा सुठो राति जो निष्ठा में वेही रहो त तव्हांजो जमा थींदो। परंतु इहे ज़बरदस्ती हिकु जॻह वेहण या हठ योग थी वेंदो आहे। तव्हांजो त सहज मार्ग आहे न। रोटी खाईंदे बि बाबा खे यादि करो, असां बाबा द्वारा विश्व जा मालिक ठहूं था। पाण सां गॾु ॻाल्हियूं कंदा रहो, मां हिन पढ़ाई सां इअं ठाहींदो आहे, पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। तव्हांजी सब्जेक्ट ई थोरी आहे। बाबा केतिरो थोरो सम्झाईंदा आहिनि। कोई बि ॻाल्हि न सम्झो त बाबा खां पुछो। पंहिंजे खे आत्मा सम्झणो खपे, पंहिंजे खे आत्मा सम्झो। कोई बि ॻाल्हि न सम्झो त बाबा खां पुछो, बाबा ईअं ॻाल्हि ईअं आहे, हिन जो मतिलबु छा आहे, ईअं छो आहे। बाबा खां असां पुछी सघंदा आहियूं, लेकिन हिन में बि हठ न करिणो आहे। कई बार कई ॻाल्हियूं असांजी बुद्धि अनुसार हुन समय सम्झ में न ईंदियूं आहिनि, त असां बाबा खे ॿुधाए छॾूं, बाबा पाण ई असांखे सम्झाईंदा। पोइ हलंदे फिरदे यादि न करे सघंदा त बाबा चईंदा राति जो वियो, परंतु बाबा चईंदा आहिनि ज़बरदस्ती हिकु जॻह वेहण, इहे बि हठ योग थींदो। तव्हांजो त सहज मार्ग आहे न। रोटी खाईंदा आहियो, बाबा खे यादि करो। असां बाबा द्वारा विश्व जो मालिक ठहूं था। पाण सां गॾु ॻाल्हियूं कंदा रहो, मां हिन पढ़ाई सां इअं ठहींदो आहे, पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। तव्हांजी सब्जेक्ट ई थोरी आहे। बाबा केतिरो थोरो सम्झाईंदा आहिनि। कोई बि ॻाल्हि न सम्झो त बाबा खां पुछो,
न बाबा असांखे ॾिसो केॾो थोरो सम्झाईंदा आहिनि। कोई बि ॻाल्हि न सम्झो त बाबा खां पुछो। पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। इहो शरीर त 5 भूतनि जो आहे। मां शरीर आहियां इहे चइणु गोया पंहिंजे खे भूत चइणु। इहा आसुरी दुनिया आहे, उहा दैवी दुनिया आहे। हिते सभु देह अभिमानी आहिनि, पंहिंजी आत्मा खे ई न ॼाणंदा आहिनि, पंहिंजी आत्मा खे ई न ॼाणंदा आहिनि। रॉन्ग राइट थींदो आहे न। असां आत्मा अविनाशी आहियूं, इहे सम्झणु राइट आहे। असां आत्मा अविनाशी आहियूं, इहे सम्झणु राइट आहे। पंहिंजे खे विनाशी शरीर सम्झणु इहे रॉन्ग आहे। देह जो ॾाढो अहंकार रहंदो आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि देह खे भुलिजो, आत्म अभिमानी ठहो, इन में महिनत आहे। 84 जन्म वठंदा आहियो, हाणे हलिणो आहे घर। तव्हांखे ई ईज़ी लॻंदो आहे, तव्हांजे ई 84 जन्म आहिनि। सूर्यवंशी देवता धर्म वारनि जे 84 जन्म आहिनि। करेक्ट करे लिखिणो हूंदो आहे। ॿार पढ़ंदा रहंदा आहिनि, करेक्शन थींदी रहंदी आहे। हुन पढ़ाई में बि नंबरवार थींदा आहिनि। कमु पढ़ंदा त पघार बि कमु मिलंदी। हाणे तव्हां ॿार बाबा वटि आया आहियो सची सची नर सां नारायण ठहिण जी कथा ॿुधण। नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहिण लाइ। इहा मृत्यु लोक हाणे ख़त्मु थियणो आहे। असांखे अमर लोक में वञिणो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे चिंता लॻी वञणी खपे कि असां सतो प्रधान कीअं ठहूं। पतित खां पावन असांखे ठहिणो आहे। पतित पावन बाप सभी ॿारनि खे हिकु ई युक्ति ॿुधाईंदा आहिनि। कहिड़ी? यादि जी। सिर्फ़ु मूंखे यादि करो, चाट रखो त तव्हांखे ॾाढी ख़ुशी रहंदी। हाणे तव्हांखे ज्ञान आहे, दुनिया त घोर अंधियारे में आहे। तव्हांखे हाणे रोशनी मिलंदी आहे न। तव्हां त्रिनेत्री त्रिकालदर्शी ठहो था। तव्हां त्रिनेत्री त्रिकालदर्शी ठहो था। ॾाढा अहिड़ा बि मनुष्य आहिनि जो चईंदा आहिनि ज्ञान त जाते जाते मिलंदो रहंदो आहे। इहा कोई नई ॻाल्हि न आहे। अरे इहे ज्ञान कोई खे मिलंदो ई न आहे। अगरि उते ज्ञान मिलंदो बि आहे पोइ बि चईंदा त कुझु न आहियो, कंदा त कुझु न आहियो न। अगरि तव्हांखे ॿिए जॻह ज्ञान बि मिलंदो आहे त कंदा त कुझु न आहियो न। मतिलबु परिवर्तन त न आहियो न। नर सां नारायण ठहिण जो कोई पुरुषार्थ कंदो आहे? कुझु बि न, है न। नर सां नारायण। जबकि ॿारनि खे चईंदा आहिनि तोखे सम्झायो हिकु बार त सम्झे नथो ऐं ख़ुदि नथा करनि, है न। जो बाप ॿारनि खे चईंदा आहिनि सवेरे जो टाइम ॾाढो सुठो आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे, शांती थी वेंदी आहे, वायुमंडल ॾाढो सुठो रहंदो आहे। सभिनि खां ख़राबु वायुमंडल 10 खां 12 ताईं आहे। इन करे सवेरे जो टाइम सुठो आहे। राति जो जल्दी सुम्ही वञो, पोइ 2-3 बजे उठो, आराम सां वियो, बाबा सां ॻाल्हियूं करो, वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी यादि करो। शिव बाबा चईंदा आहिनि मूं में ज्ञान आहे रचता ऐं रचना जो। मां तव्हांजो टीचर ठही करे पढ़ाईंदो। बाबा असांखे टीचर ठही करे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां आत्मा बाप खे यादि कंदा रहंदा आहियो। भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे। योग कंहिंसां गॾु आहे इहे बि लिखिणो आहे न। असांजो योग कंहिंसां गॾु आहे? इहे बि लिखिणो आहे। आत्मा जो परमात्मा सां गॾु योग अर्थात यादि। तव्हां ॿार बि हाणे ॼाणंदा आहियो असां ऑलराउंडर आहियूं। पूरा 84 जन्म वठंदा आहियूं। हिते ब्राह्मण कुल में ईंदा आहियूं। असां ब्राह्मण आहियूं न, असां देवता ठहिण वारा आहियूं। सरस्वती बि बेटी आहे न। बूढ़ो बि आहे, ॾाढो ख़ुशी थींदी आहे। हाणे असां शरीर छॾे पोइ वञी करे राजा जे घर में जन्म वठंदासीं। असां शरीर छॾे पोइ वञी करे राजा जे घर में जन्म वठंदासीं। त हीअं नशो चढ़ाइणो खपे न। सो बाबा कीअं वैराग्य ॾिराईंदा आहिनि पुराणे शरीर खां। ईअं असां अज्ञानी माण्हुनि खे बि
या उन्हनि खे कम से कम ॿुढा थी वेंदा आहिनि या बीमार आहिनि त असांखे माण्हुनि खे लौकिक में उन्हनि खे मुंहुं न रखणु खपे, ख़ुदि ई चवणु खपे हा हा तव्हां बि वञो नयो शरीर वठो, त उन्हनि खे इनवाइट करो, तव्हां असां वटि ई अचो हुननि जी आत्मा खे, त केॾो सुठो जीवन थी वेंदो न त मुंहं में ईअं फसियल हूंदा आहिनि, रोईंदा आहिनि, शरीर छॾण खां पोइ बि माण्हू अलाए घणा ॾींहं रोईंदो रहंदो आहे, साल। बाबा चवंदा आहिनि कि तव्हां हाणे ब्रह्मा बाबा चवनि था मां त वञी करे राजा जे घर में जनम वठंदमि, मां पढ़ां थो, पोइ गोल्डन स्पून इन माउथ हूंदो, तव्हां सभिनि जी एम ऑब्जेक्ट आहे, ख़ुशी छो न रहणी खपे, मनुष्य भल छा बि चवंदा रहनि, तव्हांजी ख़ुशी छो गुम थियणी खपे, अगरि वो कुझु बि चवनि था चइनि ॾियो। बाप खे यादि ई न कंदा त नर सां नारायण कीअं ठहींदा, नारी सां लक्ष्मी कीअं ठहींदा, ऊच ठाहिणो खपे न, अहिड़ो पुरुषार्थ करे करे ॾेखारिणो आहे, मुंझणो छो खपे, दिलि होल छो थियणो आहे कि सभी थोरी राजायूं ठहींदा, न पढ़ंदा त फेल थी वेंदा, 16,108 जी सॼी माला आहे, पहिरियों केरु ईंदो, जेतिरो जो पुरुषार्थ कंदो, हिकु ॿ सां तिखा पुरुषार्थ कंदा आहियो न, तव्हां ॿारनि जी ॿुधी में हाणे असां इहो पुराणो शरीर छॾे घर वेंदासीं, असां ॿारनि जी ॿुधी में कि हाणे असां इहो पुराणो शरीर छॾे करे घर वेंदासीं, इहे बि यादि रहे त पुरुषार्थ तीव्र थी वञे कि असांखे घर हलणो आहे, हाणे असांखे पुराणो शरीर छॾे घर हलणो आहे, तव्हां ॿारनि जी ॿुधी में रहणो आहे कि या त यादि करो असांखे स्वर्ग में हलणो आहे, प्रिंसेस ठहिणो आहे या घर हलणो आहे, तव्हां ॿारनि जी ॿुधी में रहणो खपे कि सर्व मुक्ति जीवन मुक्ति दाता हिकु बाप ई आहे, अॼु दुनिया में एतिरा करोड़ मनुष्य आहिनि, तव्हां हुन खां पोइ सिर्फ़ु 9 लख हूंदा, सो बि बाबा चवनि था अबाउट, सतयुग में ॿियो केतिरा हूंदा, राजाई में कुझु त आदमी खपनि न, ये राजाई स्थापना थिए थी, ॿुधी चईंदी आहे सतयुग में ॾाढो नंढो झाड़ हूंदो, ब्यूटीफुल झाड़, उहो बि फस्ट जेकी राजधानी हूंदी उहो त केॾा थोरा सितारा हूंदा हुते, नाम या और सभु प्योर, हाणे जेका बाबा जे ज्ञान में जो धारणा मुक्त पूरी रीति हलंदा आहिनि, चाहे उतां जी जेकी दासी बि हूंदी न, उहो बि हाणे संगम युग ते धारणा मूर्त हूंदी, मतिलबु पवित्र रहंदी, नाम या स्वर्ग पैराडाइज़, तव्हां ॿारनि जी ॿुधी में सॼो चक्कर फिरंदो आहे न, इहे बि सदैव फिरंदो रहे त बि सुठो, इहे खांसी आदि थींदी आहे, इहे करम भोग आहे, इहे पुराणी जूती आहे, नई त हिते मिलणी न आहे, मां पुनर्जन्म त वठंदो न आहियां न कोई गर्भ में ईंदो आहे, मां त साधारण तन में प्रवेश कंदो आहे, वानप्रस्थ अवस्था आहे, हाणे वाणी खां परे शांति धाम में वञिणो आहे, जीअं राति ॾींहं खां राति ज़रूरु थियणो आहे, वैसे पुराणी दुनिया ज़रूरु विनाश थियणी आहे, ये संगम युग ज़रूरु पूरो थी पोइ सतयुग ईंदो, ॿारनि खे यादि जी यात्रा ते ॾाढो ध्यानु ॾियणो खपे, जो हाणे ॾाढो कमु आहे, इन करे बाबा बेबी चईंदा आहिनि, त बाबा अॼु असांखे चवनि था यादि करो, या ये यादि करो हाणे घर हलणो आहे, या ये यादि करो असांखे सतयुग में प्रिंसेस ठहिणो आहे, कीअं बि करे बाबा खे या त घर खे यादि कंदव त बि बाबा यादि ईंदो, राजे यादि कंदव त बि बाबा ठाहिण वारो बाबा यादि अचिणो खपे न, बेबी पनो ॾेखारींदा आहिनि, चईंदा आहिनि बाबा खे यादि न कंदा करे सघंदा आहियो त बेबी चईंदासीं, तव्हां नंढा बेबी आहियो, बाप खे भुलिजी वेंदा आहियो, मिठे ते मिठो बाप टीचर गुरु अधु कल्प जो बिलवेड मोस्ट असांजो बाबा बि आहे, असांजो टीचर बि आहिनि, असांजा सतगुरू बि आहिनि, असांजा फ्रेंड बि आहिनि, असांजा साजन बि आहिनि,
अधु कलाक दुख में तव्हां उन्हनि खे यादि कंदा आया आहियो। हे भॻवान, आत्मा श्री द्वारा चईंदी आहे, हाणे मां आयो आहियां, सुठी रीति यादि करो, ॾाढनि खे रास्तो ॿुधायो, अॻियां हली करे ॾाढी वृद्धि खे पाईंदा रहंदा। धर्म जी वृद्धि त थींदी आहे न। अरविंद घोष जो मिसाल आहे न, अॼु उन्हनि जा केतिरा सेंटर्स आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो उहा सभु भक्ति मार्ग आहे। हाणे तव्हांखे ज्ञान मिलंदो आहे, पुरुषोत्तम ठहिण जी इहा नॉलेज आहे। तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा आहियो। बाप अची करे सभु मूत पतीली कपिड़नि खे साफ़ु कंदा आहिनि। उन्हनि जी महिमा आहे न, मुख्य आहे यादि। नॉलेज त ॾाढी सहज आहे। मुरली पढ़ी करे ॿुधायो, यादि कंदा रहो। यादि कंदे कंदे आत्मा पवित्र थी वेंदी, पेट्रोल भरिजंदो वेंदो। पोइ इहे भॼियासीं, हिते यादि कंदे कंदे पेट्रोल, आत्मा में पेट्रोल भरिजंदो वेंदो। पोइ इहा भॼियासीं। ये शिव बाबा जी बारात चओ या ॿारनि जी ॿार चओ, सॉरी। बाप चईंदा आहिनि, मां आयो आहियां तव्हांखे काम चिता सां उतारे करे तव्हांखे हाणे योग चिता ते विहारंदो आहियां। योग सां हेल्थ बि आहे त ज्ञान सां वेल्थ बि आहे। योग सां असांजी हेल्थ बि ठहे थी हाणे, त असां आत्मा बि हेल्दी थी वेंदी। पोइ सत्युग में असांखे शरीर बि, हिते बि असांजे शरीर जा बाबा जी यादि में रही करे अगरि असां कुझु खाऊं पीऊं हलूं त बीमारियूं बि ठीकु थी वेंदियूं, है न। ही त अगरि बीमारी थींदी आहे हॉस्पिटल आदि में त उहो बि सर्विस अर्थ वेंदा आहियूं। बाक़ी दादे ऐं बाबा में एॾी शक्ति न हुई छा कि पंहिंजे शरीर जी बीमारियुनि खे ख़तमु करे सघनि। परंतु उहो बि शक्ति असां वेस्ट छो करूं। जेतिरो असांजो पार्ट आहे उन अनुसार असांखे शरीर हलाइणो आहे। ऐं अगरि उहो हॉस्पिटल में बि विया त उहो सेवार्थ विया, है न, प्रकृति जीत जो टाइटल वठण विया, कि हिननि जी एॾी बीमारी हूंदी हुई बि हिननि जो चहिरो केॾो ख़ुशनुमा आहे। हिन सां बि कहिड़ा डॉक्टर ज्ञान में अची विया। त असांखे योग सां असांजी हेल्थ बि ठीकु रही सघंदी आहे। हाणे बि सत्युग में त रहंदी हूंदो ई हेल्दी शरीर, ऐं ज्ञान जेतिरो हूंदो ओतिरो असां वेल्दी थींदासीं। वेल्थ त असांखे सत्युग में ई मिलंदी न। हिते बि अंत ताईं असांखे दाल रोटी ज़रूरु मिलंदी, है न। हिते बि असांखे अंत ताईं असांखे दाल रोटी ज़रूरु मिलंदी। वैसे बि देखो ज्ञान में बाबा जे ॿारनि वटि बि कीअं धन अची वेंदो आहे, कीअं केॾा सारा सेंटर्स आदि ठही आहिनि न। ऐं ॾिसो सभु फर्स्ट क्लास एॾा सेंटर्स बिल्डिंग ठहींदा रहंदा आहिनि। त धन बि ईंदो रहंदो आहे, लेकिन इहो धन असांखे ॿियनि जी सेवा अर्थ यूज़ करिणो आहे, पंहिंजे सुख जे लाइ न। बाक़ी सत्युग में असांखे सभु पंहिंजे सुख जे लाइ चीजूं मिलंदियूं। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी ख़ुशि में रहणो आहे। ओहो, हाणे असां घर वेंदासीं, पोइ असां सुखधाम में ईंदासीं, पोइ असां प्रिंस प्रिंसेस ठहींदासीं। कॾहिं दिलि होल न ठहिणो आहे। ये ख़्यालु कॾहिं न अचे कि सभु थोरी राजा ठहींदा। पुरुषारथ करे ऊच पद पाइणो आहे। मोस्ट बिलवेड बाप खे ॾाढो प्यार सां यादि करिणो आहे। इन में बेबी न ठहिणो आहे। यादि जे लाइ सवेरे जो टाइम सुठो आहे। आराम सां शांती सां वेही यादि करो बाबा खे।
वरदाना यज्ञ सेवा द्वारा सर्व प्राप्तियुनि जो प्रसाद प्राप्त करण वारा ऑलराउंडर सेवादारी ठहूं। संगम युग ते ऑलराउंड सेवा जो चांस मिलणो आहे। इहे बि ड्रामा में हिकु लिफ्ट आहे। जो प्यार सां यज्ञ जी ऑलराउंड सेवा कंदा आहिनि उन्हनि खे सर्व प्राप्ति जो प्रसाद प्राप्त थी वेंदो आहे। उहे निर्विघ्न रहंदा आहिनि। हिकु वारी सेवा कई त 1000 बार सेवा जो फल प्राप्त आहे। सदा स्थूल सूक्ष्म लंगर लॻो ई रहणो खपे। स्थूल सूक्ष्म लंगर लॻो ई रहणो खपे। कंहिंखे बि संतुष्ट करण इहा सभिनि खां वॾी सेवा आहे। महिमान निवाजी करण इहा सभिनि खां वॾो भाग्य आहे। स्लोगन आहे सुमान में स्थित रहो त अनेक प्रकार जे अभिमान स्वतः समाप्त थी वेंदा। सदा स्वमान में स्थित रहो। मां आत्मा परमात्मा जी संतान या बाबा एॾा सुमान ॾिना अथई असांखे। के न के सुमान में स्थित रहो त अनेक प्रकार जा अभिमान समाप्त थी वेंदा। अव्यक्त इशारो रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। जीअं दुनिया जी रॉयल आत्मायूं कॾहिं नंढी नंढी ॻाल्हियुनि में नंढी चीज़ुनि में पंहिंजी बुद्धि व समय न ॾींदा आहिनि। ॾिसंदे बि न ॾिसंदा आहिनि, ॿुधंदे बि न ॿुधंदा आहिनि। ईअं त रूहानी रॉयल आत्मायूं कहिड़े बि आत्मा जी नंढी नंढी ॻाल्हियुनि में जो रॉयल न आहिनि उन्हनि में पंहिंजी बुद्धि व समय न ॾेई सघंदा आहियो। रूहानी रॉयल आत्माउनि जे मुख सां कॾहिं व्यर्थ व साधारण बोल न निकिरी सघंदा आहिनि। ओम शांति। बाबा खे यादि करो।